नाज़रीन हिते तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त लाड़काणे भरिसां घणो अड़बड़ तां नौजवान खे घरां सॾे क़तल कयो वियो। ॻोठ हसीब चाणियो में घरू अड़बड़ तां नौजवान खे क़तल कयो वियो। पुलिस मूजिबि रशीदनगर थाणे जी हद ॻोठ हसीब चाणियो में अली ॾिनो टॻड़ जे धुर 25 वरनि जे आशिक़ अली टॻड़ खे राति देर सां ज़मीन ते घुराए क़तल कयो हो। ज़मीन ते घुराए क़तल कयो आहे। पुलिस जो वधीक चवणु आहे त मक़तूल जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। मक़तूल जे वारसनि जो चवणु हो त असां सां ज़ुल्म कयो वियो आहे। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे ॾोकड़ीअ कचे में गुज़िरियल ॾींहुं क़तल थियल नौजवान ऐं संदसि अगवा थियल भेण भाउ जो केस दाख़िल न थियो। वीहर थाणे जी हद ॻोठ बैदी लाशारी में पसंदि पाणे तां हथियारबंदनि अली गौर खोखर खे क़तल कयो हो। हथियारबंदनि मक़तूल जी बेवा भेण ज़ाहिदा ऐं 14 वरनि जे भाउ ज़फ़र खोखर खे अगवा करे विया हुआ। वीहर पुलिस जो चवणु आहे त मक़तूल जो मड़ तफ़सील लाइ नवाबशह ॻोठ मञठ मुंतक़िल कयो वियो। वारिस वापसि ईंदा त केस दाख़िल कयो वेंदो। वारसनि मूजिबि मक़तूल जे भाउ गुलशेर खोखर पाड़ेसी सनम लाशारी सां पसंदि जो पाणो कयो हो जंहिं तां वाक़ियो पेश आयो आहे।